Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. नाणे वारे सलाहकार शौकत तरीन पेट्रोलियम शयुनि ते लेवी वधाइण जो इशारो ॾेई छॾियो। शौकत तरीन जो चवणु आहे त IMF PDL वधाइण जो चयो आहे, पर उन जो फ़ैसिलो तेल जे आलमी क़ीमतुनि खे नज़र में रखी कयो वेंदो। जेकॾहिं आलमी मार्केट में तेल जूं क़ीमतूं घटि थियूं त हुकूमत खे लेवी टैक्स वधाइण में सवलाई थी। लाड़काणो पुलिस कानून जा बखिया उडेड़े छड़िया। मुड़स हथां क़त्ल थियल औरत जो केस दाख़िल करण लाइ 5 लाख रुपया रिश्वत घुरण जो इंकशाफ। मक़तूला औरत बशीरा जतोई जी धीअरुनि जो लाश रखी धरणो। मुतासिर नारिन इल्ज़ाम हयो आहे त मामूली ॻाल्हि तां पीउ दिलदार जतोई अमर खे क़त्ल कयो। वाक़ियो काल्ह 2 वॻे पेश आयो। पुलिस राति 4 वॻे ताईं असां न्याणियुनि खे आकिल थाणे ते विहारे छॾियो। मिंथुनि बावजूदि SHO केस दाख़िल करण लाइ 5 लाख रुपया रिश्वत ऐं 2 माण्हुनि जी गिरफ़्तारी पेश करण जो शर्त रखियो। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच जारी आहे। जेकॾहिं औरत कारे इल्ज़ाम में क़त्ल थी आहे त सरकार जी मुदयत में केस दाख़िल थींदो। जेकॾहिं घरू तकरार तां मारिजी वई आहे त पोइ वारसनि जी फ़रियाद ते FIR दाख़िल कई वेंदी। थारूशाह में पुलिस फोरू ॼाणाए मारियल 2 नौजवाननि खे 5 फुटनि जे फ़ासिले तां गोलियूं हयूं। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर जी तस्दीक। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर मुश्ताक महेसर मूजिब अतर ऐं मुहिब सोलंगी खे 5 फुटनि जे फ़ासिले तां गोलियूं हयूं वयूं। अतर सोलंगी खे कंध में गोली लॻी हुई, जेका खाॿे पासे लोंदड़ी मां ॿाहिरि थी वई। मुहिब सोलंगी खे चेल में 2 गोलियूं हयूं वयूं। नौजवाननि जी शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट सुभाणे पधरी कई वेंदी। वारसन पुलिस मुक़ाबले खे जुर्तू करार ॾींदे अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। नुशर फिरोज़ी अदालत अॻुई पुलिस मुक़ाबले जो नोटिस वठी जांच जो हुकुम ॾेई चुकी आहे। परदेसी पखियुनि जे शिकार ते वॾेर के निज़ाम ख़िलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद कंदड़ शहीद नाज़िम जोखियो जे खून सां इंसाफ़ लाइ सॼी सिंध हिकु आवाज़। लाड़काणो, ठुल, बाडरे, दौलतपुर सफ़न ऐं ॿियनि शहरनि में सिंध जे इज्तिमाही शऊर जा मुज़ाहिरा। क़ातिल खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण जो मुतालबो। मुझी ख्वाहिश होंगी तो घटो टाइम न्यूज़ ते उहा जेका हुनजी आख़िरी वीडियो जेको ऐलान बग़ावत जेको हुन शहीद जेको आहे हिकिड़ी बग़ावत जो ऐलान कयो त हा नथो ॾिजां ऐं कंदसि, उहो जेको पैगाम हो, मुंहिंजी ख्वाहिश हूंदी त टाइम न्यूज़ ते उहो घटि में घटि अंगारे वारे ॾींहुं सुबुह 8 खां घटि में घटि राति 8 ताईं हर कलाक में उहो असीं हलायूं, हिकु ट्रिब्यूट ॾियूं, असीं भेटा ॾियूं। असीं छा था करे सघूं? ऐं मुंहिंजी ख्वाहिश हूंदी हुन ॾींहुं सिंध जा जेके बि दोस्त आहिनि, भुताकी निज़ाम सां टकराव में ईंदड़ शहीद जी जेके हिकिड़ी हिम्मत ऐं हुनजी जेका जज़्बो हो ऐं हुनजो जेको शऊर हो, अगरि हुनखे भेटा ॾियणु चाहिनि त हू वीडियो जेका आहे हू अंगारे वारे ॾींहुं, रोज़ ई कंदा हूंदा, पर अंगारे वारे ॾींहुं हिकिड़ो दफ़ो ज़रूरु हुनखे पंहिंजो स्टेटस रखनि, हुनखे शेयर कनि ऐं पंहिंजी DPs बि शहीद नाज़िम जोखियो लाइ रखनि। मुंहिंजी ख्वाहिश आहे त अगरि अंगारे वारे ॾींहुं जेतिरा माण्हू जेके ॻोठ में आहे, को शहर में आहे, किथे बि आहे, त अगरि हुनजो तस्वीर हिकिड़ी नाज़िम जी रखे कराची का कश्मीर ते ऐं हुनखे को मेणबतियूं ॿारी, को जीअं बि थींदो आहे हिकिड़ो भेटा ॾियां। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार शहीद नाज़िम जोखियो खे 9 नवंबर अंगारे ॾींहुं भेटा पेश करण जो ऐलान कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शहीद नाज़िम जी तस्वीरुनि आॾो ॾिया ऐं मेणबतियूं ॿारे खेसि भेटा पेश कई वेंदी।
टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सरवाण अली काज़ी जो चवणु आहे त अंगारे ॾींहुं सुबुह खां राति ताईं टाइम न्यूज़ जे हर बुलेटिन में शहीद नाज़िम जो ॾाढ ख़िलाफ़ उथारियल आवाज़ नशर कयो वेंदो। अली काज़ी ख़्वाहिश ज़ाहिर कई त सिंध जा करोड़े माण्हू बि टाइम न्यूज़ पारां नाज़िम जोखियो खे भेटा पेश करण वारे अमल में शामिल। थर जे इलाइक़े मिठी में सब्ज़ियुनि जो सरकारी अघु मुक़ररु न थियण ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि कश्मीर चौक ते धरणो हयो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त वापारी भाॼियुनि ऐं ॿियनि जिन्सुनि जा अघ घटि मुक़ररु करे ज़ुल्म करे रहिया आहिनि। नोटिस वरितो वञे।